अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु हिकु बहितरीनु अपडेट ॾींदासीं तव्हांखे, ख़ासि करे तकरार ड्रामे जी हवाले सां। ही हिकु नंढड़ी वीडियो में वॾी अपडेट आहे, यानी बिग धमाका सम्झो तव्हां। ऐं तव्हां अगरि ही वीडियो न ॾिठी दोस्तो त तव्हां कुझु न ॾिठो। मुंहिंजे ख़्याल में तव्हां इन वीडियो खे ज़रूरु ॾिसो ऐं गौर सां ॿुधो इन वीडियो खे। दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अचण वारी किस्त जेका हाणे तकरार ड्रामे जी किस्तूं ईंदियूं, उन्हनि में हिकु बहितरीनु ड्रामे खे रुख़ ॾिनो वेंदो ऐं कुझु ॿिया अदाकार बि ईंदा इन ड्रामे में, ऐं कुझु न पुराणा अदाकार इन मां रीएंट थींदा, मतिलबु रिमूव थींदा, वापसि थींदा ऐं गुमशुदा थींदा। हेॾे होॾे करे ड्रामे खे हिकिड़े सुठे नमूने सां हलायो वेंदो। ऐं जेको मुहबतनि जो माग जूं ख़बरूं हली रहियूं आहिनि, इहे बि फ़िलहालु ख़बरूं हली रहियूं आहिनि। हाणे सुभाणे 1 तारीख़ आहे, ॾिसूं था दोस्तो त छा थो थिए। इन 1 ते मुहबतनि जो माग हलणो हुयो, हाणे हिन 1 ते बि न हलियो त तव्हां ईअं सम्झो त हीउ ड्रामो फ़िलहालु गर्मियुनि में वञी हलंदो। छाजे करे हिन मुहबतनि जो माग जो अदाकार पाण में पेमेंट ते ठहनि कोन था पिया। पेमेंटनि जो वॾो हिन जो पाण में मसइलो आहे, ऐं जेको आहे हिननि खे पूरी पेमेंट हिन खे मिले कान थी। इन जे करे ई पोइना थींदो थो वञे हीउ मुहबतनि जो माग ड्रामो। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं दोस्तो त तकरार तेसीं ताईं लगातार हलंदो रहंदो। जॾहिं मुहबतनि जो माग ईंदो त पोइ सिंध टीवी वारनि खे पाण खे बि तकड़ आहे त उहो ड्रामो हलायूं, त चैनल ते जीअं व्यूज़ वधायूं। लेकिन उन्हनि जे वस में न आहे त वॾा अदाकार पेमेंट बि वॾी घुरनि था, घणी घुरनि था। नंढा अदाकार आहिनि, उहे त पेमेंट पाण खीसे मां ॾींदा आहिनि अची। अञा हाणे इन पेमेंटनि जे चकर में ई ड्रामो मुहबतनि जो माग मतिलबु पोइना ई थियो आहे। ॿी का वजह न आहे। न त मक़तल ड्रामे खे रोज़ाना हलाइनि आहे, पर हीउ नंढिड़ो ड्रामो आहे, सीरियस आहे। मतिलबु वॾो सोप सीरियल न आहे, नंढो सीरियल आहे। इन जे करे हीउ 30-40 किस्तनि जो आहे। इन जे करे 8 ॾींहं 2 किस्तां जो ॾींदा आहिनि लगातार। असांखे ॾींदा इजाज़त। दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।